वहाँ अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है तो IBA यूनिवर्सिटी वीडियो स्कैंडल बाबत HR डायरेक्टर हुसैन सिद्दीकी यूनिवर्सिटी इंतजामिया खिलाफ सिंध हाई कोर्ट में दरख्वास्त दाखिल कराए छॾी आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच नोटिस जारी करे धुरियन के 20 मई ते तलब करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है वहाँ सखर में अपडेट कंदा हलूं तो IBA यूनिवर्सिटी वीडियो स्कैंडल बाबत HR डायरेक्टर हुसैन सिद्दीकी यूनिवर्सिटी इंतजामिया खिलाफ सिंध हाई कोर्ट में दरख्वास्त दाखिल कराए छॾी आहे। SSP सखर ॿियनि बख्तावर के धमकाए मुझे खिलाफ ज़बरदस्ती बयान ॾियारियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच नोटिस जारी करे धुरियन के 20 मई ते तलब करे वरितो आहे। हवाले से राब्तो कयो सखर में शाहिद चन्ना सां। जी शाहिद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? बिल्कुल IBA वीडियो स्कैंडल बाबत सिटी स्कूल जी शागिर्दाणी ऐशा बलोच जो जांच कमेटी वारो बयान रिकॉर्ड जो कराए वरितो आहे। उनजो बयान साम्हूं आयो आहे। उन चयो आहे त मूं बख्तावर सूमरोए मूंखे चयो त एतमाद वारी तूं दोस्त आहीं। IBA बाबति कुझु प्रोजेक्ट ते ॻाल्हाइणो आहे। वीडियो में बयान जारी जेको आहे उहो रिकॉर्ड करिणो आहे। मूं चयो त कंहिं बि शागिर्दाणीअ खां बयान रिकॉर्ड कराए वठो, पर बख्तावर मूंखे जेको आहे उहो दोस्ती जो वास्तो ॾिनो। पहिरीं चयो वियो त लिपसिंक कजांइ ऐं उन खां पोइ असां पाण हुनजे मथां आवाज़ रिकॉर्ड कंदासीं। मूंखे धोखे सां घुरायो वियो, वीडियो रिकॉर्ड कराई वई। बख्तावर सुमरो रूम नंबर 2018 में विहण लाइ मूंखे चयो। उते बख्तावर बुर्दी ऐं अलीना मौजूदु हुयूं, जेके ॿई शागिर्दाणियूं आहिनि IBA यूनिवर्सिटी जूं। मूंखे चयो त प्रोजेक्ट ते कमु करिणो आहे, को बि अहिड़ो को ग़लति न आहे ॻाल्हाइणो, पर मूंखे धोखे सां IBA जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण जो चयो वियो। उन वक़्तु जो बख्तावर सुमरो जेका हुई कंहिंखां मोबाइल ते जेको आहे उहो ॻाल्हाए रही हुई, उनखां डायरेक्शन वठी रही हुई। हिन इहो बयानु अॼु साम्हूं अची करे जांच कमेटी जेका IBA यूनिवर्सिटी जे अंदरि जोड़ी वई आहे इन वीडियो स्कैंडल बाबति, जंहिंमें हुसैन सिद्दीकी जो बि नालो साम्हूं अचे पियो। ऐं गुज़िरियल ॾींहुं बख्तावर सुमरो सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बि चयो हो त जेको कुझु बि मूं ॻाल्हायो आहे उहो सच ॻाल्हायो आहे त IBA यूनिवर्सिटी जे अंदरि शागिर्दाणियुनि खां खे पास करण या नापास करण बाबति जेको आहे उन्हनि खे लाॻापा रखण लाइ जेको आहे माण्हू तंग कनि था। उन में वाइस चांसलर समेत रजिस्ट्रार ऐं समूरो जेको स्टाफ आहे उहो मुलवस आहे। अॼु बि बख्तावर सुमरो इहो चई रही आहे। ऐं हुसैन सिद्दीकी अॼु इन हवाले सां IBA इंतज़ामिया खिलाफ़ सिंध हाई कोर्ट सखर बेंच में जेको आहे उहो एप्लीकेशन दायर कई आहे त बख्तावर सुमरो खे मुंहिंजे खिलाफ़ SSP सखर ऐं इंतज़ामिया जेको आहे उहो ज़बरदस्ती मुंहिंजो नालो खणाए रही आहे। वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।